पई ते अफ़सोसनाक ख़बर अवांखे दादू खां ॾींदासीं। दादू में 16 वरनि जी नारी सोट हथां मुबैना तौर गोली लॻण करे क़त्ल थी वई आहे। काछ जे पट गुल मोहम्मद थाणे जी हद ॻोठ लाल बख्श बबुर में वाक़ियो पेश आयो आहे। मुबैना गोली लॻण सबबि 16 वरनि जी कुलसूम बबुर ज़ख़्मी थी पई। निगरीअ खे सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर फोत थियण जी तस्दीक़ कई आहे। नियाणी जो सोट ज़ाहिद बबुर बंदूक साफ़ करे रहियो हुयो त इतफ़ाक़ी गोली छुटी वई जेका निगरीअ खे लॻी आहे। निगरे जे वालिद पारां अहिड़े क़िस्म जो बयान ॾिनो वियो आहे। इतलाह बावजूद पुलिस न पहुती आहे। निगरे जो लाश सिविल अस्पताल में पियल आहे। एक भेरो ॿीहर ही अफ़सोसनाक ख़बर अवांखे दादू खां ॾींदा हलूं। दादू में 16 वरनि जी नारी सोट हथां मुबैना तौर गोली लॻण करे क़त्ल थी वई आहे। काछ जे पट गुल मोहम्मद थाणे जे हद ॻोठ लाल बख्श बबुर में ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मुबैना गोली लॻण सबबि 16 वरनि जी कुलसूम बबुर ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो। डॉक्टरनि निगरे जे फोत थियण जी तस्दीक़ कई आहे। अवांखे आगाह कयूं। निगरे जे वालिद जो चवणो त नियाणीअ जो सोट ज़ाहिद बबुर बंदूक साफ़ करे रहियो हुयो त इतफ़ाक़ी गोली छुटी जेका निगरीअ खे लॻी। इतलाह बावजूद पुलिस न पहुती आहे। निगरे जो लाश सिविल अस्पताल में पियल आहे।